वंदो तो बिन मरी मावी दुम अगर जे बची व्यस त चरियो ई थींदुम मां विझी ॾे ही फणियूं पाणीअ भरण लाइ पदमणियूं गॾ जो हलन पंज सत ॼणियूं रोई रोई गल गिराटी पाइजे अॼु वरी हुन खे हली परचाइजे। वालेकुम प्यारा दोस्तों, अॼु प्रेस क्लब टंडो मोहम्मद खान में असांजे संगत जी कचहरी आहे। असांजी संगत में एजाज मिस्त्री टंडो मोहम्मद खान जो तव्हांखे ख़बर आहे नालो ई काफ़ी आहे। ऐं पाण साहिल अयाज़ तव्हांजो पंहिंजो मोहबती माण्हू ऐं हेॾा ई असांजो प्यारो वेठो आहे वकार अहमद कुरैशी साहिबु, जेको राजो निज़ामाणी जो तमामु बहितरीनु छा चवंदा इंसान त आहे, पर उन सां गॾु हिकिड़ो अॼु तव्हांखे नई तारीख़ था ॿुधायूं त हीअ ॻाइण में पंहिंजो आवाज़ में तमामु बहितरीनु मिठास आहे। सो अॼु असां संगत में कचहरी कंदे कंदे चयोसीं त वीडियो बि रिकॉर्ड करियूं। सो अचो असां पंहिंजे प्यारे भाउ वकार अहमद कुरैशी खे चऊं था त अॼुकल्ह हिकिड़ो ट्रेंडिंग ते सॉन्ग पियो हले, उहो असांखे थोरो पहिरीं झुंगारे ॿुधाए त वधीक उहो ॿिया सॉन्ग पोइ था ॿुधूं। जी वकार भाउ। चवंदो तो बिन मरी मावी दुम अगर जे बची व्यस त चरियो ई थींदुम चवंदो तो बिन मरी मां न वींदुम अगर जे बची वियमि त चरियो ई थींदसि ओ अॼु पात गेरनि के भाकुर बिटा अॼु पात गेरनि के भाकुर बिटा इहे तूं बती बेवफा इहे तूं बती बेवफा। तो तव्हां अॼु हींअर वकार अहमद कुरैशी साहिब जो ॾाढो प्यारो आवाज़ु तव्हां ॿुधो, जंहिंमें मिठास बि हुई ऐं हिकिड़ो दर्द समायल हो, वरी शाइरी बि दर्दनि सां भरियल हुई। सो हाणे असां पंहिंजे प्यारे दोस्त वकार अहमद कुरैशी खे चवंदासीं कि सिंध जी सकाफ़त ते को असांखे गीत ॿुधाए जंहिंमें सिंध सां मोहबत जो इंतिहा हुजे। जी वकार भाउ। बिल्कुलु साईं, बिल्कुलु हक़ीक़त इहे दोस्तनि जूं महिरबानियूं ऐं बाक़ाइदे सिंध जी जलम आहे त सिंध लाद लाज़मी हुसुर मां विझी ॾे ही फणियूं पाणीअ भरण लाइ पदमणियूं गॾ जो हलन पंज सत ॼणियूं हेॾनि कंधनि सां कामड़ियूं किन के नथूं किन वीनड़ा सिर ते समूरनि सेनड़ा कुझु रंग भरिया पाणीअ घड़ा किन कच्छ ते किन बेलड़ा हुआ लाड मालुड दियूं अचनि हुआ लाड मालुड दियूं अचनि ॾिस लाडलियूं महिराण जूं जन्नतल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जूं हीरो गोवा खान जिन जी लाबनियूं महिराण जूं। संगत सां गॾु वेठा आहियूं कचहरी में त अदा कादिर शोरे फरमाइश कई यार को ॾुख वारो को ॿुधा असांखे बि पुराणियूं लॻल आहिनि त मूं चयो भाउ जहिड़ो हाल हबीबा नाल तहिड़ो पेश पिरिया नाल पोइ हाज़िर ऐं अदा रमज़ान शोरे जूं महिरबानियूं असांखे जॉइन कई। हो रोई रोई गल गिराठी पाइजे हो रोई रोई गल गिराठी पाइजे अॼु वरी हुन खे हली परचाइजे अॼु वरी हुन खे हली परचाइजे। हो सबर उठल आहिनि असां खां सबर उठल हो सबर उठल आहिनि असां खां सबर उठल सबर उठल आहिनि असां खां सबर उठल ओ सबर उठल आहिनि असां खां सबर उठल कंहिंखे पटको लाहिजे परचाइजे हो कंहिंखे पटको लाहिजे परचाइजे अॼु वरी हुन खे हली परचाइजे अॼु वरी हुन खे हली परचाइजे। रोई रोई गल गिराटी पाइजे
रोई रोई गल गिराती पाइजे अॼु वरी हुनखे हली परचाइजे अॼु वरी हुनखे हली परचाइजे ओ दिल में आहिनि केतरियूं ई ॻाल्हियूं ओ दिल में आहिनि केतरियूं ई ॻाल्हियूं दिल में आहिनि केतरियूं ई ॻाल्हियूं ओ दिल में आहिनि केतरियूं ई ॻाल्हियूं साहिल साहब ओ तूं न ॻाल्हाई त छा ॻाल्हाइजे ओ तूं न ॻाल्हाई त छा ॻाल्हाइजे अॼु वरी हुनखे हली परचाइजे अॼु वरी हुनखे हली परचाइजे साईं ही तव्हां असांजे प्यारे दोस्त वकार अहमद कुरैशी जो आवाज़ु ॿुधो जीअं असांखे हिकु दर्दीलो ऐं ॾुख भरियो गीत सां गॾु वरी सिंध जी सकाफ़त सां भरपूर हिकिड़ो गीत बि ॿुधायो आहे सो इनशाला वरी नेक्स्ट टाइम तव्हां दोस्तनि सां गॾु मिलंदासीं वरी कंहिं नई संगत सां या वकार अहमद कुरैशी जॾहिं बि आयो संगत जे विच में त वरी हिकु नओं गीत अव्हां सां ॿुधंदासीं अव्हां जो पंहिंजो साहिल अयास ख़ुदा हाफ़िज़